कंदकोट सूफी सचल सरमस्त वेलफेयर एसोसिएशन डिस्ट्रिक्ट कश्मीर पारां यूरोपी यूनियन ऐं RIC जे तावन सां सिंध में ग़ज़ायत जे शोबे में मक़ामी तंज़ीमनि खे मज़बूत करण वारे मनसूबे तहत हिकु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम जो मक़सदु ॻोठाणनि, हारियुनि, औरतुनि ऐं ख़ासि तौर ते खीरु पीआरींदड़ माउरुनि जे ग़िज़ा, सिहत ऐं न्यूट्रिशन जे शऊर खे उजागर करणु हो। हीउ प्रोग्राम काइनात डेवलपमेंट एसोसिएशन MERF ऐं SPO जे तावन सां मुनक़िद कयो वियो, जंहिंमें कंदकोट जे मुख़्तलिफ़ मीडिया इदारनि सां लाॻापियल साफ़ इन वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम दौरान मीडिया नुमाइंदनि लाइ हिकु ॾींहं वारो फ्रेश कोर्स मुनक़िद कयो वियो, जंहिंमें न्यूट्रिशन इशूज़, औरतुनि ऐं ॿारनि जी ग़िज़ाई ज़रूरतुनि, खीरु पीआरींदड़ माउरुनि जी अहमियत ऐं संदनि ख़्यालु रखणु बाबति तफ़सील सां ॼाण ॾिनी वई। माहिरनि जो चवणु हो त मीडिया जो किरदारु मुआशरे में शऊर उजागर करण लाइ इंतहाई अहम आहे, ख़ासि तौर ते ग़िज़ायत जहिड़े नाज़ुक मसइले ते जिते मुनासिब मालूमात ऐं आगाही सां इंसानी ज़िंदगी खे महफ़ूज़ बणाए सघे थो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान विजराणी, DTN न्यूज़, कंदकोट।